बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, सभिनि दोस्तनि खे नादिर जी तरफ़ां अस्सलाम वालेकुम या अली मदद। प्यारा दोस्तों, तव्हांखे हिकिड़ी नई टिप्स ॿुधाइणी आहे कि मुंहिंजी सिलेक्शन तमन्ना प्रोडक्शन में जारी आहे। इंशाअल्लाह अल्लाह कंदो तमामु सुठो एल्बम वेंदो। तव्हां परस्तारनि खे, तव्हां दोस्तनि खे ॿुधण लाइक़ु इंशाअल्लाह ज़रूरु मिलंदो और तव्हां ख़ुशि थींदो, हैप्पी थींदो। सुठा सुठा आइटम आहिनि इन में, ज़बरदस्त शाइर आहिनि, असांजा मौज़ूद शाइर आहिनि इन में। चीफ सिलेक्शन आहे रबन फ़कीर मेमन साहब शिकारपुर वारो, असांजो प्यारो सॼण दोस्त, ऐं फ़कीर ग़ुलाम मुस्तफ़ा बुरगड़ी साहब, ऐं कदीर जाफ़री साहब, ऐं सिलेक्शन में आहे रजब ख़ान जखरानी साहब, हयात दश्ती साहब, अली अहमद लाशारी साहब, अशरफ रोदरानी साहब, प्यारो दोस्त असांजो परदेसी। ऐं ख़ासि तावन आहे इन सिलेक्शन जे लाइ असांजा प्यारा मौज़ूद शख़्सियात मीर बाबुल जान जतोई ऐं सजाद अमन जमाली साहब। ख़ासि महिरबानियूं असांजो प्रोड्यूसर मोहम्मद सलाह चन्नो साहब, ज़ख़्मी ज़फ़र जाफ़री साहब, उन्हनि जा बि ख़ासि शुक्रगुज़ार आहियूं। थल पेश कंदमि, तमामु सुठो थल आहे, उहो ईंदड़ सिलेक्शन में, इन ई सिलेक्शन में हूंदो। दुनिया सॼी मतिलबु जिया तू बि छॾे वए ख़ैर, दुनिया सॼी मतिलबु जिया तू बि छॾे वए ख़ैर वा। हूअं बि हिन ज़माने में ग़रीब जो कोन ख़ैर वा। दुनिया सॼी मतिलबु जिया तू बि छॾे वए ख़ैर वा, तू बि छॾे वए ख़ैर वा। दोस्तों, जल्द ई जल्द इंशाअल्लाह तमन्ना प्रोडक्शन ऐं तमन्ना यूट्यूब चैनल ते इहे असांजा एल्बम रिलीज़ थींदा। तव्हां सभु ॾिसजो, ज़रूरु ॾिसजो, लाइक कजो, कमेंट कजो। थैंक यू सो मच। या अली मदद।